खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। कुंभ रिपोर्ट वहीद अली सोलंकी गोट गुल मोहम्मद सुमरो जे रहवासी दिल मुराद सुमरो शकील अहमद सुमरो उस्ताद मुमताज़ सुमरो बहादुर सुमरो मोहम्मद पनियल सुमरो मोहम्मद हनीफ लाशारी ऐं ॿियनि सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सरफराज़ भट्टी मथां इल्ज़ाम मणींदे चयो आहे त असां मथां कूड़ा केस दाख़िल कराईंदे हिरासा करे रहियो आहे। असां हिकिड़नि कूड़नि केसनि मां आज़ादु थियूं था त ऐं ॿिया केस दाख़िल कराया वञनि था। हिननि चयो त सरफराज़ भट्टी बाहि ॾियण जो ड्रामो करे कुंभ थाणे ते असां मथां कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जंहिंजी असां भरपूर मज़ामत कयो था जेके कूड़ ते मुबनी आहे। असीं बेगुनाह आहियूं, असांजा पीर पगारे जा मुरीद ऐं फ़ख्र लीग सां वास्तो आहे, उन करे असांजी बार बार इज़त मजरू कई वञे थी। हुरनि जे रूहानी पेशवा पीर साईं पगारो वज़ीर आला सिंध MNA नफ़ीसा शाह जीलानी MP हालार मंज़ूर वसाण IG सिंध DIG सखर SSP खैरपुर ऐं हमदर्द इंसानी तंज़ीमुनि खे अपील कई आहे त वाक़े जी शिफ़ाफ़ी इंक्वायरी कराए कूड़ा केस ख़त्म कया वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। हिन महिल असांजे 5 नंबरनि ते FIR कूड़ी जेका सरफराज़ पंहिंजे घर जे पाण बाहि ॾियारे अॼु बि असांजे कूड़ा केस ॾियारे तक़रीबन 12 केस थी चुका आहिनि, 12 केस ख़तमु थी विया आहिनि। हिन महिल पंहिंजे घर खे बाहि ॾेई पाण कूड़ी FIR कराई अथई। इहा क़ुर ते SP DIG IG जी अपील आहे त इहा क़ुर ते इंक्वायरी करे जे असांजे बाहि ॾिनी आहे त असांजे पुलिस कूड़ा केस करे हिरासत न थी करे 12-13 केस हिन महिल ताईं असां ते असां अॼु बि खोड़े सारा एहतजाज कया आहिनि। हिन महिल ताईं असांजी पुलिस उन्हनि जी पैसा वठी वंगार थी वई पई, तक़रीबन असां 12 FIR थी वञे। असां हिन महिल बि सभिनी खे अपील था कयूं त महिरबानी करे क़ुर ते इंक्वायरी कई वञे। सरफराज़ भट्टी खे बाहि लॻी आहे, असां ॾिनी आहे त क़ुर ते इंक्वायरी थिए। ईअं कूड़ा केस असांजे पुलिस छो थी करे पई? इन खां पोइ मां पंहिंजे पीर साईं पगार खे अपील कंदो त असां तव्हांजा मुरीद आहियूं, हिते असांजी का जी मालिकी न आहे, हिक जे दर खड़काए चुका आहियूं, कोई बि असांजी को न मदद थो करे, न कंहिं असां को पुछण वारो बि कोन्हे को। असां ते तक़रीबन 12 केस थिया आहिनि, 5 साल हिन केसनि में लोड़े